डियर स्टूडेंट्स, अॼु असां लेट ऐं लेट्स जो इस्तेमालु सिखंदासीं। क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। सभ खां पहिरीं असां लेट जो हवालो ॾींदासीं त लेट जेको वर्ड आहे उहो असां किसे इस्तेमालु कंदा आहियूं। लेट में असां अफर्मेटिव जा भी जुमला ठाहींदा आहियूं, यानी हाकारी जुमला भी ठहंदा आहिनि ऐं नाकारी जुमला भी यानी नेगेटिव जुमला भी असां उन में ठाहे सघंदा आहियूं। हिन में इंट्रागेटिव जा जुमला नाहिनि ठहंदा। हिन जे अफर्मेटिव में असां जेको जुमलो ठाहींदा आहियूं त उन में सभ खां पहिरीं लेट रखंदा आहियूं, उन खां पोइ ऑब्जेक्ट, उन खां पोइ मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म ऐं वरी ऑब्जेक्ट। यानी हीउ जेको लेट वारो जुमिलो आहे इन में असां ॿ ऑब्जेक्ट रखंदा आहियूं, यानी हिकिड़े ई जुमिले में ॿिनि क़िस्मनि जा ऑब्जेक्ट असांजा इस्तेमालु थींदा आहिनि। सिंधी में असां जेकॾहिं जुमिलो ठाहियूं था त हुनखे सबक़ु लिखणु ॾियो या हुनखे सबक़ु लिखणु ॾे, त इन में असां इस्तेमालु कंदासीं लेट हिम राइट लेसन। यानी हिते जेको हिम वर्ड आहे इहो ऑब्जेक्टिव प्रोनाउन आहे, कंहिंजो ही जो, यानी हिम ही जो ऑब्जेक्टिव प्रोनाउन तौरु असां इस्तेमालु कंदा आहियूं। यानी हीउ जेको लेट वारो वर्ड इस्तेमालु कंदा आहियूं इहो असां परमिशन जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ असां जेको हिन में नेगेटिव जो जुमिलो ठाहींदा आहियूं त नेगेटिव में असां पहिरियां डोंट रखंदा आहियूं। डोंट रखी उन खां पोइ लेट, पोइ वरी ऑब्जेक्ट, वरी मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म ऐं उन खां पोइ वरी ऑब्जेक्ट। जेकॾहिं असां जुमिलो ठाहियूं त हुनखे सबक़ु न लिखणु ॾियो, या अगरि असां चऊं त हुनखे सबक़ु लिखणु न ॾियो, त ॿई जुमिला थी सघनि था। त अंग्रेज़ी में असां लिखंदासीं डोंट लेट हिम राइट लेसन। हिन खां पोइ लेट्स, यानी लेट्स जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं उहो कंदा आहियूं अचो त वारी सूरत में। हिन में सिर्फ़ु अफर्मेटिव जा जुमिला ठहंदा आहिनि ऐं ॿिया जुमिला असां न ठाहींदा आहियूं। हिन में अफर्मेटिव जेको जुमिलो ठहंदो उहो ठहंदो आहे लेट्स, उन खां पोइ मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म ऐं उन खां पोइ ऑब्जेक्ट। जुमिलो जेकॾहिं असां सिंधी में ठाहियूं था त अचो त सबक़ु पढ़ूं, त अंग्रेज़ी में असां लिखंदासीं लेट्स रीड लेसन। यानी हिन में असां अचो त सबक़ु पढ़ूं, अचो त सबक़ु लिखूं, अचो त रांदि खेॾूं, इन टाइप जा जुमिला ठाहे सघंदा आहियूं।